जेकॾहिं तुंहिंजो रिश्तो चाची बहन कयो त तूं छा कंदीअ शहज़ादी? पोइ मां उते शादी करे छॾींदसि। छा तूं मूंखे छॾे बहन शादी कंदीअ? हाँ, जॾहिं अम्मा ऐं बाबा तोखे रिश्तो ॾियण ई नथा चाहिनि त पोइ तूं ई ॿुधाए रही त मां छा कयां? लाला लाला तोखे पादर ज़रूर हणंदुसि, पर पहिरीं पैसा कढी वठां। वाह वाह, जेकॾहिं तुंहिंजी इहा नियत आहे न पोइ तोखे पैसा मिलिया। लाला खुदा जे वास्ते मूंखे हौछ मां न कढ। अॻे ई गुलू ऐं उनजी मां मुंहिंजो दिमाग़ पंचर करे छॾियो आहे। जेकॾहिं न मूं उन्हनि खे पहिरीं तारीख़ पैसा न ॾिना त हू मुंहिंजे घर मथां कब्ज़ो करे वेही रहंदी। मां त चवां थी त छोकिरीअ जी शादी इन घर में कराइजे। जेकॾहिं असां अमीर थी वियासीं ऐं छोकिरी असांजे घर रही त गुलू बि अचे असां सां गॾु ई रहंदो। हा, पर गुलू गॾु रहे बि त सही न। पलण जी त थी वेंदी शादी, बाक़ी माई सुहागण अॼु मरे या सुभाणे मरे। पाण पया दिल पंध में आयूं आ कहेगा देते हो, पाण पया दिल पंध में आयूं आ कहेगा देते और ले आए कुल्हत सजो लड्डो पा देते। अरे ले आए कुल्हत सजो लड्डो पा देते।